गंबट में साइंसी, हुनरी ऐं सक़ाफ़ती मेलो लगाए मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था हाकिम भट्टी जी हीअ रिपोर्ट। गंबट मेडिकल इंस्टीट्यूट ऐं सुजान संगत तरफ़ां अॼु गंबट मेडिकल इंस्टीट्यूट में गुलनि जी नुमाइश ऐं शागिर्दनि में तालीम खे हथी वठण लाइ हुनरी मेलो ऐं साइंसी मेलो लगायो वियो। उते आयल मेहमान ऐं शागिर्दनि जो वधीक छा चवणु आहे। प्रोजेक्ट्स वगैरह ॾिसूं था या फिर फ्लावर्स वगैरह ॾिसूं था, असांखे हिन में साइंस में बि इलाही फ़ाइदो थो पहुचे। तो पहिरियों असां पंहिंजे टैलेंट खे ज़ाहिर करे सघूं था ऐं असां जेके शयूं ठाहियूं था उन्हनि खे बि ज़ाहिर करे सघूं था। एंजॉय था कयूं, ॾाढो मज़ो आहे हिते। असां कुझु सिखी बि रहिया आहियूं, पंहिंजी ॼाण हासिल करे रहिया आहियूं। कुझु साइंस जा प्रोजेक्ट आहिनि हिते, असां इलाही मतिलबु मज़ो करे गर्व सां महसूस थो थिए। ॿियनि मतिलबु साइंस सिखियो, असां पंहिंजे कल्चर खे मतिलबु ॿाहिरि कढियो आहे, सक़ाफ़त खे चऊं था त अॼु बि क़ाइमु आहे। हिते जेको असां आया आहियूं हिते इलाही सारा स्कूल आया आहिनि, इलाही सारा स्कूलनि प्रोजेक्ट ठाहिया आहिनि। असांजो हिन में शऊर हिकिड़ो सिंध नए सरकार खणी अॻिते वधे थी ऐं सिंध जेको आहे सो सरसब्ज़ आबाद ऐं ख़ुशहाल थींदी। अहिड़ा मेला सदाईं लॻंदा रहनि ऐं सिंध ख़ुशहाल थींदी। हिन मेले में सिंध सुजान संगत पोएं साल अहिड़े क़िस्म जो मेलो रखायो हो, साइंसी इल्मी। सभ खां पहिरियों असां हिकिड़ो थांव कयोसीं, उन में पाणी विधोसीं, पाणी विझण खां पोइ शैम्पू विधोसीं ऐं शैम्पू हिकिड़ो ॿारनि खे अवेयरनेस ॾिनी आहे। असांजो बेसिकली जेको स्कूल आहे ॻोठ जो स्कूल आहे। इलाही वणे थो, तजुर्बा आहे, असां लाइ फ़ाइदेमंद आहे। असां डॉक्टर थींदा, सेंटेंस थींदा। अॼु नंढा मॉडल्स ठाहिया आहिनि, सुभाणे असां का नई ईजाद कंदासीं, का नई शइ ठाहींदासीं त असां मां हर हिकु अल्बर्ट आइंस्टाइन थींदो, स्टीफन हॉकिंग थींदो, न्यूटन थींदो। हिन सां असांजे लाइ ॿारनि जे लाइ इंफॉर्मेशन थी थिए, हिननि जे ॿारनि जो रुझान वधे थो, हिननि जी नयूं नयूं एक्टिविटीज़ थी थियनि। तमामु सुठा, असांखे सुठा रिटर्न सभई प्रोजेक्ट असांखे तमामु घणा वणिया आहिनि ऐं असांखे अॻिते हलण जी हिकिड़ी कामयाबी आहे। ॿार इलाही कुझु सिखनि था, घर में जेके असां प्रैक्टिकल वर्क करे सघूं था। जीअं असां हिकिड़ो गैस तयारु कई आहे, या बि गैस अगरि असांजे घर में मौजूदु न आहे त असां पेट्रोल जी मदद सां करे सघूं। असां एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट्स आहिनि, इन जे करण सां छा थींदो त माण्हुनि में जेको आहे सो प्रैक्टिकल वर्क वधे थो पियो। साइंसी, सक़ाफ़ती, अदबी ऐं टेक्निकल मेले में आयल शागिर्दनि, उस्तादनि ऐं महिमाननि जो चवणु आहे अहिड़नि प्रोग्राम करण सां शागिर्दनि में मुस्तक़बिल में तालीम जे मैदान में हथी मिले थी। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, गंबट।